HRJDU न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया अवांखे जो ही खांचे त HRJDU न्यूज़ जी रिपोर्टर आमिर शाहानी मुताबिक आल पाकिस्तान उन्नड़ इत्तेहाद हैदराबाद डिवीजन के सदर अली हसन उन्नड़ जो जोही पहुंचण से ज़िले दादू के सदर काशिफ अली उन्नड़ की अगवानी में जोही कॉलेज का उन्नड़ बिरादरी के सवे माण्हुनि गुलन की वर्खा कंदे उन्नड़ हाउस जोही जलसागाह ते नारन की गूंज में पहुंचायो, जिते सजी सिंध के ज़िले तालके यूनिटन के अगवानन भरपूर शिरकत कई। मौके ते हैदराबाद डिवीजन के सदर अली हसन उन्नड़ ॾिनल आजाणी की तकरीब के खिताब कंदे चयो त असां उन्नड़ बिरादरी के एक प्लेटफॉर्म ते गॾु ॾाढी खुशी थी आहे। हिन चयो त असां उन्नड़ बिरादरी की आबादी पाकिस्तान अंदर 25 लाख खां मथे आहे, मगर हर दौर में हुक्मरान ख़ास तौर ते असांजी बिरादरी के सदाई नज़रअंदाज कंदा आया आहिनि। हिन जो वधीक चवण हो उन्नड़ इत्तेहाद की सख्त ज़रूरत हुई। हिन पंहिंजी बिरादरी ते ज़ोर भरियो, समूरा विछा ख़त्म करे पंहिंजी बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि जो एतिराम कनि। हिन बिरादरी ते ज़ोर भरियो ॿारनि सां गॾु न्याणियुनि की तालीम के लाज़मी करार ॾियनि। हिन जो वधीक चवण हो त असांजो उन्नड़ इत्तेहाद गैर सियासी आहे। असां कंहिं बि पावर शो ते यकीन नथा रखूं। असांजो इत्तेहाद रुगो बिरादरी ते न बल्कि ॿियनि बिरादरियुनि खे बि पाण सां गॾु खणी हलणु आहे। हिन जो वधीक चवण हो त बिरादरी जी तालीम याफ़्ता बेरोज़गार नौजवाननि लाइ रोज़गार ॾियणु राति ॾींहुं कोशिशूं वरितबियूं वञनि। बिरादरी खे तालीम सिहत सां गॾु समूरियूं सहूलियतूं ॾियणु हिन इत्तेहाद जो मंशूर आहे। हिन जो वधीक चवण हो त असांजी बिरादरी कंहिंजी मोहताज न रहंदी, छो जो पंहिंजी सिफ़ में वधीक चाकुड़ी किरदार निभाइण अमली सोशल कम करण सां काफ़ी मसला हल थींदा। उन मौके ते तकरीब के ज़िले दादू के सदर काशिफ अली उन्नड़, इनाम अल मुल्क उन्नड़, गुलाम नबी उन्नड़, हाजी मोहम्मद उमर उन्नड़ ऐं ॿियनि पिणु खिताब कयो। ऐं तकरीब के आख़िर में तालके जोही की नए साल की बॉडी अनाउंस कई वई, जंहिंमें नायब सदर शौकत अली उन्नड़, जनरल सेक्रेटरी भूरल उन्नड़, जॉइंट सेक्रेटरी रोशन अली उन्नड़, मोहम्मद आलम उन्नड़, मीहो खान उन्नड़ ऐं सरताज उन्नड़ प्रेस सेक्रेटरी चूंडिया विया। HRJDU न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।